अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सन टीवी न्यूज़ जो प्रोग्राम राजधानी टाइम सां गॾु हाज़िर आहियां ताराजड़। नाज़रीन, मुल्क में गुज़िरियल केतिरनि ॾहाकनि खां ॿ पार्टी सिस्टम हलंदड़ हो। हिकिड़े पासे भुट्टोइज़म जो फैक्टर हो, ॿिए पासे एंटी भुट्टोइज़म वारो फैक्टर कमु कंदो हो। उनखां पोइ आस्ते आस्ते मुस्लिम लीग नून हिकिड़ी वॾी सगारी जमात तौरु साम्हूं आई पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे मुक़ाबले में। पर गुज़िरियल आम चूंडुनि में असां मुल्क में हिकिड़ी टीं क़ुवत ॾिठी जेका तमामु वॾी कामयाबी माणे। न रुगो उन्हनि ख़ैबर पख्तूनख्वा में हुकूमत ठाही, पर उनखां सवाइ पंजाब में तमामु घणियूं सीटूं खणण में कामयाबु थिया। नेशनल असेंबली में बि उन्हनि खे तमामु सुठी अक्सरियत हासिलु थी। ऐं मजमूई तौर ते जेकॾहिं वोटनि जे हिसाब सां ॾिसिजे त मुल्क जी ॿी वॾी पार्टी तौरु उभरी साम्हूं आई। उहा पार्टी हुई पाकिस्तान तहरीक इंसाफ़। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ असांखे मुल्क जे ॿियनि टिनि सूबनि में त तमामु घणो मुतहरिक बि नज़र अचे थी। उनजी जेका असां असेंबली में नुमाइंदगी आहे उहा बि बहितर आहे, पर सिंध जे हवाले सां असां ॾिसंदासूं त उनखे का एतिरी भरपूर मोट न मिली सघी। असां पंहिंजे अॼोके हिन प्रोग्राम में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो जेको किरदारु आहे मुल्की सियासत में उन ते बि ॻाल्हाईंदासूं, सिंध जे हवाले सां बि ॻाल्हाईंदासूं। ऐं मूंखे जॉइन कयो आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे क़ौमी असेंबली जे मेंबर लाल माली साहब। लाल, तव्हांखे भलीकार चऊं था। महिरबानी। तव्हांजी पार्टी ते ॻाल्हाइण खां अॻु में जेकॾहिं पाण थोरो मुख़्तसिर ॻाल्हायूं, तव्हांजी सहाफ़त खां पोइ मकानी जेके इदारा आहिनि उन्हनि जी सियासत शुरू कई। तव्हां पोइ नेठि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ में आयो ऐं हाणे क़ौमी असेंबली में जेको मुल्क जो वॾो कानून साज़ इदारो आहे उनजा मेंबर बि आहियो। त इहो सॼो सफ़र इनखे कीअं तव्हां ॾिठो? सहाफ़त हिकिड़े पासे, ॿिए पासे लोकल सतह ते तव्हां माण्हुनि जी ख़िदमत जो जज़्बो खणी आयो, हाणे हेॾे क़ौमी लेवल ते आया आहियो। अता महिरबानी। सभ खां पहिरीं तव्हांजी जो तव्हां मूंखे सन टीवी जे हिन प्रोग्राम में कॉल कई। मुंहिंजो शौक़ु हुयो, मुंहिंजी फैमिली चाहे पियो डॉक्टर थिया। इंटरमीडिएट ॾिनमि, एतिरा रिक्वायर्ड नंबर्स न हुआ जो डॉक्टर थी सघां। इंग्लिश लिटरेचर में दाख़िला वरितमि, उन में को घणो इंट्रस्ट न रहियो। पोइ जर्नलिज़म में अची वियसि ऐं उहो मुंहिंजी लाइफ जो तमामु ख़ूबसूरत दौरु हुयो, जंहिंमें तमामु घणो सिखण लाइ मिलियो, तमामु घणो पढ़ण लाइ मिलियो ऐं तमामु घणी इंटरेक्शन थींदी हुई माण्हुनि सां। उन खां पोइ मुंहिंजे दोस्तनि जी मुंहिंजी बिरादरी जी कॉल हुई त तव्हां उमरकोट अचा ऐं लोकल गवर्नमेंट जी इलेक्शन कंटेस्ट करिया। 2001 में मूं उहो इलेक्शन कंटेस्ट कई ऐं आज़ादु हैसियत खां उहो इलेक्शन लड़ियो हुउसि। ऐं उन टाइम ते मूंखे उन टाइम ते असांजो हिकिड़ो सीनियर सियासतदान हूंदो राणा चंदर सिंह, उनजी मूंखे हिमायत यकीनन हासिलु हुई ऐं आज़ादु हैसियत में मूं उहो इलेक्शन लड़ी हुई ऐं मूं उहो इलेक्शन खटी। जॾहिं एज़ अ जर्नलिस्ट जॾहिं एज़ अ यूनियनिज़म थी आयुसि त मुंहिंजे लाइ उहो तमामु नंढो हल्को हुयो। एज़ अ जर्नलिस्ट त पूरे पाकिस्तान ते, पूरे सिंध ते कमु कबो हो, लिखिबो हो, इंटरेक्शन थींदो हो। त बिल्कुलु यूनियन लेवल ते अची वियासीं। यूनियन लेवल ते अचण ते मूं ॾिठो त माण्हुनि जा कहिड़ा मसइला आहिनि, माण्हुनि जा तमामु घणा मसइला हुआ। हालांकि मूंखे उन टाइम ते घणो को पॉलिटिक्स में इंट्रस्ट न हुयो ऐं कम्यूनिटी जी, बिरादरी जी, दोस्तनि जी कॉल हुई, उन ते मूं इलेक्शन कंटेस्ट कयो हुयो। त उन को माण्हुनि जा जो मसइला ॾिठा ऐं माण्हुनि सां गॾु उथण वेहण थियो प्रैक्टिकल लेवल ते, त पोइ उन में दिलचस्पी पैदा थी ऐं पोइ उनखे मूं कंटिन्यू कयो सियासत खे। ऐं उन टाइम ते मूं पोइ पाकिस्तान पीपुल्स पार्टी जॉइन करे छॾी हुई, पाकिस्तान पीपुल्स पार्टी सां रहियुसि। ऐं हिन इलेक्शन खां अॻु में छाकाणि त मूं दोस्तनि खां, छाकाणि त दोस्तनि जे थ्रू ई पाकिस्तान पीपुल्स पार्टी में हुयसि, हुननि खां इजाज़त वरिती त हाणे मुंहिंजो उन में या मुंहिंजी कम्यूनिटी जो उन में गुज़ारो न आहे। ऐं हिकिड़ी नई उभरंदड़ पार्टी ही पाकिस्तान तहरीक इंसाफ़, जेका तमामु लिबरल ऐं जेका डेमोक्रेटिक पार्टी हुई हिन वक़्त ते। सो उन जी तरफ़ नौजवाननि जो काफ़ी छिक हुई, अट्रैक्शन हुई, त उनखे मूं ऑप्ट कयो त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी प्लेटफॉर्म तां माण्हुनि जी ख़िदमत करियां। इन करे पाकिस्तान पीपुल्स पार्टी छॾे ऐं मां तहरीक इंसाफ़ जॉइन कई। अच्छा, ॾिसो, जेकॾहिं पाण साफ़ कयूं सभिनी सियासी पार्टियुनि सां इंटरेक्शन पंहिंजो आहे, सभिनि खे ॾिसूं था त केरु छा पियो करे, कहिड़नि इशूज़ ते कंहिंजो कहिड़ो मौक़िफ़ आहे। हाणे हिकिड़ी पार्टी आहे, उन में तव्हां आहियो, त ओवरऑल जेको सहाफ़त जो तव्हांजो तजुर्बो आहे, सिंध जा ख़ासि करे इशूज़ जी आउं ॻाल्हि कंदुसि, उन्हनि इशूज़ जे हवाले सां जेको असांजो हिकिड़ो ज़ाहिर मुसलसिल हुन ते कमु रहियो, तव्हां बि रहियो गॾु हैदराबाद में, त सिंध जे इशूज़ ते तहरीक इंसाफ़ जी जेका लाइन आहे उन मां केतिरे क़दुरु मुतमिन आहियो तव्हां?
ॾिसो मूं लास्ट टाइम हिकिड़ी इस्लामाबाद में सिंधी दोस्तनि जी मां हिकिड़ी गॾिजाणी अटेंड कई पिए सही त उन में बि इहो सुवालु आयो हो ऐं इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे हिन पार्टी लाइ न, मां सभिनी पार्टियुनि लाइ चवंदुसि त PMLN जो सिंध लाइ छा आहे, PTI जो सिंध लाइ छा आहे, पीपल्स पार्टी जो जेको सिंध जी निमायत जमायत पंहिंजो पाण खे कॉल करे थी त उन्हनि जो बि छा आहे। जेसि ताईं सिंधी माण्हू मुख़्तलिफ़ पार्टियुनि में हिकिड़ी पार्टी जी मोनोपोली, सिंधी माण्हुनि खे सभ खां वॾो लॉस इन लाइ थिए पियो त सिंध में का कॉम्पिटिशन नथी थिए, को जेका कॉम्पिटिशन वारो माहौल पैदा नथो थिए। जॾहिं मूंखे ख़बर हुजे थी त मुंहिंजे मुक़ाबले में केरु न आहे त मां कमु नथो करियां, बिल्कुलु उहो माण्हू कमु नथो करे, उहे पार्टीज़ कमु नथियूं कनि। त तहरीक इंसाफ़ में मौजूदा वक़्त में सिंधी नौजवान तमामु घणो आहे, सिंधी माण्हू बि आहिनि, पर छाकाणि जो पार्टी हिन इलेक्शन खां पहिरीं ई पंहिंजी पार्टी जी इलेक्शन्स में मसरूफ़ हुई, इन करे सिंध में घणो कमु करे न सघी हुई। इन करे हींअर जी तव्हां ॾिसंदव त असांजी पार्टी त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त जेके मेंबर्स आहिनि उहे मेजॉरिटी KPK मां आया आहिनि, त KPK जा इशू या KPK वारा पंहिंजनि इशूज़ खे वधीक हाईलाइट कनि था। सिंध मां सिर्फ़ु आऊं रिज़र्व सीटुनि ते आयल आहियां, आरिफ अलवी आयल आहे पंहिंजो हुन ते जनरल सीट ते कराची मां। सिंध मां सिर्फ़ु 2 मेंबर आहिनि। हाणे 2 मेंबर असीं उन हैसियत सां जेके बि सिंध जा इशूज़ अचनि था, पोइ कराची जो लॉ एंड ऑर्डर जो इशू हुजे या इंटीरियर सिंध में जेका हींअर लाक़ानूनियत फैलियल आहे उन जो ज़िक्र हुजे, त उहो असीं उन में भरपूर नमूने खां असीं उन में हिसो वठूं था ऐं पंहिंजी पार्टी बि असांजी पार्टी बि उन में असांखे सपोर्ट करे थी। न हाणे ख़ासि करे इमरान ख़ान साहिब जो हाणे जेको बयानु ताज़ो आयो कालाबाग डैम जे हवाले सां, उन ते सिंध में तमामु घणी बेचैनी बि आम सिंधी माण्हू में बि त हिकिड़ो नेशनल लेवल जो लीडर थी करे इन क़िस्म जो जेकॾहिं इमरान ख़ान बयानु ॾिए थो त कालाबाग डैम जी अॾावत थियणु खपे, त उन ते ज़ाहिर आहे जेका तव्हां ॻाल्हि कई इहा ॻाल्हि त बिल्कुलु हक़ीक़त आहे त सिंधी माण्हुनि जो को वॾो अंग तहरीक इंसाफ़ में कोन्हे जेको उते पार्टी अंदरि वेही ऐं पंहिंजो मौक़ुफ़ रखे सभिनी मेंबर जे साम्हूं सभु शयूं। पर तव्हां वेठा आहियो, आरिफ अलवी जो बि एॾो वॾो इशू कोन हूंदो कालाबाग डैम जेतिरो इशू इहो तव्हांजे हवाले सां हूंदो, त इन हवाले सां पार्टी जे अंदरि या इमरान ख़ान साहिब ताईं इहा शइ डिस्कस थी आहे? तव्हां सिंध जे माण्हुनि जा जेके तहफ़ुज़ात आहिनि कालाबाग डैम जे हवाले सां उहे कॾहिं रखिया आहिनि? छा पार्टी उन ते सोचे थी? बिल्कुलु इहा ॻाल्हि मूं पार्टी में हिकिड़ो दफ़ो खईं ऐं पार्टी जी पॉलिसी आहे त कालाबाग डैम जो हींअर ठहिणु नामुमकिन आहे, छाकाणि जो 2 सूबा उन खे यूनानिमसली रद्द करे चुका आहिनि। जेकर हू रद्द न कनि हा, जेकर हू कंसेसस ॾियनि हा त कालाबाग डैम ठही सघे थो। इहा असांजी पार्टी जी पॉलिसी आहे त जेसि ताईं का मुतफ़िक़ा राय न आहे त कालाबाग डैम नथो ठही सघे। इहा असांजी पार्टी जी पॉलिसी आहे। इन हवाले सां हाणे तव्हां असेंबली इजलास में बि शरीक कयो, राना तनवीर जो बयानु आयो मुस्लिम लीग नून जो जेको आहे मेंबर नेशनल असेंबली जो, त कालाबाग डैम ठाहींदासूं। पंजाब हुकूमत उन ते कमेटी बि ठाहे छॾी आहे ऐं तव्हांजी हाणे हींअर हुकूमत आहे ख़ैबर पख्तूनख्वा में, उते चीफ मिनिस्टर बि तव्हांजो आहे। ख़ैबर पख्तूनख्वा उहो सूबो आहे जेको सिंध ऐं बलूचिस्तान सां गॾु हिकु भेरो न पर 3 भेरा रेजोल्यूशन वसीले हुनखे रद्द करे चुको आहे। त छा ख़ैबर पख्तूनख्वा जी तव्हांजी पार्टी जेका आहे उहा इन लाइन जी आहे जेको इमरान ख़ान साहिबु जेको बयानु ॾिनो या जेको हाणे मुस्लिम लीग नून जा कुझु अॻवान बयानु पिया ॾियनि त कालाबाग डैम ठहिणु खपे? ॾिसो, मुस्लिम लीग नून जा जेके अॻवान आहिनि उहे मुसलसल बयानु ॾींदा आया आहिनि, हींअर न गुज़िरियल दौरनि में बि। बिल्कुलु ऐं 98 में त बाक़ाइदा उन्हनि मोहम हलाई। इवन पीपल्स पार्टी ते बि इल्ज़ाम आहे त उन्हनि कालाबाग डैम लाइ पैसा रखिया। इवन पीपल्स पार्टी जी जेका पंजाब चैप्टर हुयो उन जो बिल्कुलु कालाबाग जे फेवर में जेका हूंदो हुयो स्टैंड, जॾहिं मोहतरमा कुमु शहीद ते हुनजे ख़िलाफ़ धरना हड़ी रही। पंजाब चैप्टर जेको हुयो हू चवंदो हुयो त कालाबाग डैम ठहिणु खपे। ऐं मूं इहा ई ॻाल्हि कई जी तव्हांखे, इहा पॉलिटिकल डायनामिक्स आहिनि, उन्हनि खे पॉलिटिकली फेस करणो पवंदो। इहो न को सवाब जो कमु आहे त पाकिस्तान ठाहे हुन में असीं सभु खां पहिरीं हुआसीं त असां वॾो सवाबु खटियोसीं, हाणे उन सवाब जे बदिले में असांखे सभु कुझु मिलियो वेंदो। असांखे पंहिंजो वॉइस पैदा करणो पवंदो। मुंहिंजी नज़र में त कालाबाग डैम ठहिणु नामुमकिन आहे, न ठही सघंदो। पर इहा ॻाल्हि वाड़ इहा वक़्तनि ब वक़्तनि जेके पंजाब सां ऐं पंजाब फोर्स कंदो रहियो आहे त इहो ठहिणु घुरिजे या उथंदी रहंदी आहे। ऐं मुंहिंजो ख़्यालु कोन्हे को इहो एॾो हींअर मौजूदा वक़्त में को एॾो वज़नदार आवाज़ु आहे जंहिंखे को वॾो गौर वीचार थिए थो। रोज़ाना 20 कमेटियूं ठाहिनि था, क़ौमी असेंबली में 20 कमेटियूं रोज़ था ठाहिनि, उन कमेटी सां को कमेटियूं ठहिण सां को फ़र्क़ु कोन पवंदो। 2 सूबा उन जा सख़्तु मुख़ालिफ़ आहिनि ऐं कालाबाग ठहिण जो नामुमकिन आहे। अच्छा, ॿियो 6 महीना तक़रीबन असेंबली में थी विया आहिनि
असेंबली जो बुनियादी कमु आहे कानून साज़ी करणु। तव्हां ज़ाहिर पहिरियों भेरो नेशनल असेंबली में आया आहियो ऐं जेको बुनियादी कमु आहे नेशनल असेंबली जो, तव्हां सम्झो था हिननि 6 महीननि में नेशनल असेंबली उहो कमु कयो आहे? ॾिसो, नेशनल असेंबली खे मूंखे सम्झ में कोन थी अचे त अॻी जेका नेशनल असेंबली हुई उनखे चवंदा हुआ रबर स्टैम्प। सही। हिन असेंबली खे छा चइजे? हिन असेंबली में हुकुमराननि जो को बि दिलचस्पी मौजूदु न आहे, कंहिं क़िस्म जो को बि इंट्रस्ट न आहे। सिर्फ़ु क़ौमी असेंबली जो इजलास कॉल कनि था, मिनिस्टर्स अचनि था, का पॉलिसी स्टेटमेंट ॾेई गुम थी वञनि था, मिनिस्टर्स जूं सीट्स तव्हांखे हमेशह ख़ाली नज़र ईंदियूं, गवर्नमेंट जो को बि तव्हांखे माण्हू नज़र न ईंदो। सिर्फ़ु मेंबर्स खे इंगेज कयो वेंदो आहे। अॼु महांगाई ते ॻाल्हायो, अॼु तव्हां लॉ एंड ऑर्डर ते ॻाल्हायो, ॻाल्हाइजे त अख़बारनि में लिखिजे पियो, सभु ॻाल्हायूं पिया, सेमिनार्स थियनि था, उते ॻाल्हियूं थियनि थियूं। त हीउ डिबेटिंग क्लब हिननि हिकिड़ो ठाहे छॾियो आहे। न का कानून साज़ी थिए थी, हींअर बि अञा ताईं को बि बिल हिननि पास न कयो आहे 6 महीननि में बाक़ाइदगी सां। ऐं ईंदड़ वक़्त में जल्दी तमामु घणा बिल्स इंट्रोड्यूस करे रही आहे पंहिंजो पाकिस्तान तहरीक इंसाफ़, ख़ासि तौर ते अकाउंटेबिलिटी जे हवाले खां इन्हनि मामलनि ते। सो गवर्नमेंट APC ते घणो ध्यानु हूंदो आहे त APC करे वठिजे। क़ौमी असेंबली खे जेको पार्लियामेंट आहे, सेनेट आहे, जेको मुल्क जो जेके पाण चवनि था सुप्रीम इदारो आहे, त पोइ उनखे सुप्रीम सम्झनि बि। हू बिल्कुलु इनखे सुप्रीम नथा सम्झनि। जेके बि फ़ैसिला थियनि था उहे ॿाहिरि कया वञनि था, ऐं हलो ॿाहिरि बि कनि था तॾहिं बि उन्हनि ते अमल कोन था कनि। जीअं APC लास्ट टाइम जेका APC थी, उन्हनि में सभिनी पार्टियुनि शमूलियत कई, उन्हनि खे गवर्नमेंट खे हिकिड़ो मैंडेट ॾिनो त तालिबान सां टॉक्स करियो। अॼु ॾींहुं ताईं उहे टॉक्स शुरू न थी सघिया। चङूं थियो टॉक्स जेके न शुरू थी सघिया त घटि में घटि इहो त ॿुधाइनि था हाणे पोज़ीशन छा आहे। उन ते का बि स्टेटमेंट कान ईंदी आहे। को फ्राइवलस क़िस्म जो बिल्कुलु जेको इशू खणी मेंबर्स खे उन में इंगेज करे छॾींदा आहिनि ऐं कोशिशि कंदा आहिनि त साल जा ई जेका मुक़ररु ॾींहं आहिनि 160 या 165 वॉट दैट इज़, उहे पूरा करणा आहिनि उन्हनि खे। भई असेंबली जे थ्रू को चेंज नथा चाहिनि। सिर्फ़ु 30 ॾींहं ते गुज़ारो आहे, बाक़ी बिल्कुलु कानून साज़ी न आहे। न इहा महांगाई जा एॾा वॾा इशूज़ लॻा पिया आहिनि जिन ते हाणे तव्हां बि तहरीक हलाइण जो ऐलान करे छॾियो आहे। बिल्कुलु 22 तारीख़ ते असां हुन में धरणो बि आहे पंहिंजो पंजाब में। त उन ते पोइ असेंबली में त कोई एॾो वॾो असांखे आवाज़ ॿुधण में नथो अचे। बिल्कुलु कोन्हे। असेंबली में जेको मुंहिंजो 6 महीननि जो एक्सपीरियंस आहे त तव्हां मूं सपोज़ हिकिड़ो आवाज़ कयूं त उमरकोट ज़िले मां सेठ घनश्याम दास महफरी अगवा थी वियो आहे 29 तारीख़ ते। अॼु उनखे 15 ॾींहं थी विया आहिनि। लास्ट टाइम जॾहिं मूं इहो जॾहिं असेंबली में मूं ॻाल्हायो, नवाज़ यूसुफ टालपुर बि उन ते ॻाल्हायो, त इंटीरियर मिनिस्टर चौधरी निसार चयो त हिन फेडरल गवर्नमेंट जा असीं सभु रिसोर्सिस इस्तेमालु कंदासीं सेठ घनश्याम खे बाज़ियाब कराइण लाइ। उन स्टेटमेंट खां वठी उनखे हफ़्तो 10 ॾींहं थी विया आहिनि, अॼु ॾींहं ताईं उन ते का बि कंहिं बि क़िस्म जी का बि प्रोग्रेस कान्हे। हुनजी फैमिली खे हुते कॉल्स वसूल थियनि पियूं, भत्तो घुरनि पिया, भुंग घुरनि पिया, रैंसम घुरनि पिया, ऐं हिकिड़ी लाक़ानूनियत पकड़ियल आहे। पर उनजे बावजूदि जॾहिं असेंबली में इहो आवाज़ खॼे थो त घटि में घटि ठीकु आहे, नथा कुझु करे सघनि त घटि में घटि प्रोग्रेस त ॿुधाइनि त असां ही कोशिशि कईसीं। उहो को कोशिशि कान्हे। न पॉइंट ऑफ ऑर्डर ते ही के इशू खे हैंडल कनि था, न उन ते केतिरी बि डिबेट करे उन ते हैंडल कंदा। ही सिर्फ़ु पंहिंजे इंट्रस्ट जा कमु कनि था वधीक। बिजली महांगी करणी आहे त अची था वञनि सभु, गैस महांगी करणी आहे अची था वञनि, गैस बंदि करणी आहे अची था वञनि, महांगाई करणी GST लॻाए छॾियो 16 खां 17% कयो, जेको इनफैक्ट 19% थी वियो, जंहिंसां हिकिड़ो महांगाई जो तूफ़ान अची वियो आहे। उन ते हू का स्ट्रेटेजी ॾियण लाइ तयारु न आहिनि। ॻाल्हाइण लाइ त ॾिसो टॉक शोज़ में सॼो ॾींहुं ॻाल्हियूं थियनि थियूं, अख़बारुनि में सॼो ॾींहुं आर्टिकल्स लिखनि था, पर उन लाइ कहिड़ा क़दम खणणु घुरिजनि जंहिंसां महांगाई खे रोके सघिजे, लॉ एंड ऑर्डर खे कंट्रोल करे सघिजे ऐं पाकिस्तान खे अॻियां खणी वञी सघिजे। इन ते हुननि जो को बि कंहिं बि क़िस्म जो को बि स्ट्रेटेजी हुननि कोन खणी ईंदा आहिनि हाउस में। चलो टाइम ते हिकिड़े ब्रेक जो। नाज़रीन हलूं था ब्रेक ते, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। दादा तव्हां हुकूमत ते तनक़ीद कयो था त हू पार्लियामेंट में रुगो बहस थिए थो, के बि तमीरी जेके मामला आहिनि से नथा थियनि ऐं पार्लियामेंट खां ॿाहिरि ई फ़ैसिला थियनि था घणो करे। पर तव्हां जेको इहो फ़ैसिलो कयो आहे त पार्लियामेंट खां ॿाहिरि वञी धरणो वञिजे, एहतिजाज कजे, पार्लियामेंट जे अंदरि बि उहो एहतिजाज थी सघे थो भरपूर नमूने सां। माज़ी में असां अहिड़ा मिसाल बि ॾिठा आहिनि, ॿियनि अपोज़िशन पार्टियुनि सां गॾिजी करे सघिजे पियो। पर पाकिस्तान तहरीक इंसाफ़ इन्हनि इशूज़ ते पार्लियामेंट वारो जेको
फोरम आहे उनखे आख़िर छो पई मिस करे? उनखे बिल्कुलु मिस कोन थी करे ऐं इनफैक्ट इहो हुयो त जीअं गवर्नमेंट आई त पहिरीं 3 या 6 महीना अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंमें जेकॾहिं तव्हां पार्लियामेंट में तव्हां गैर ज़रूरी या ज़रूरी तनक़ीद कंदव त आम माण्हू उनखे ईअं ॾिसंदो त ही मुखालफ़त बराए मुखालफ़त कनि पिया। त पार्टी जी पॉलिसी ही त 4 खां 6 महीना इन गवर्नमेंट खे ॾिजनि, जेकॾहिं डिलीवर करे थी त उनखे एप्रिशिएट कजे ऐं जेकॾहिं डिलीवर नथी करे त उन जो भरपूर एहतजाज कजे। ऐं इहो ई वजह आहे त हिननि खे 4 खां 6 महीना हाणे गुज़री चुका आहिनि मौजूदा हुकूमत खे ऐं ईंदड़ ॾींहंनि में ऐं ईंदड़ इजलास खां हिननि खे सख़्तु जेका आहे प्रोटेस्ट ऐं मुखालफ़त ऐं मज़ामत खे मुंहुं ॾियणो पवंदो। यानी ॻाल्हि न रुॻो रोडनि ते पर पार्लियामेंट जे अंदरि बिल्कुलु पार्लियामेंट जे अंदरि बि बिल्कुलु पार्लियामेंट जे अंदरि बि भरपूर एहतियात थींदो ऐं इनशाला हाणे हिननि लॉ एंड ऑर्डर ऐं महांगाई ते बहस कयो आहे। इनशाला मंडे ते सूमर ते असांजे पार्टी चेयरमैन मोहतरम इमरान ख़ान साहब पिणु इन में जेको मौजूदु हूंदो असेंबली में ऐं तव्हां ॾिसंदव छाकाणि त जेके बि रियल अपोज़िशन सिर्फ़ु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ आहे। ॿी का बि जमायत मौजूदा वक़्त में मौजूदा पार्लियामेंट में हुकूमत जी मुखालफ़त नथी करे। हुनजो पंहिंजे में पाण में जीअं इमरान ख़ान पहिरीं चयो त पाण में मुक़ाबिलो मौजूदु हुयो, हाणे बि मुक़ाबिलो मौजूदु आहे। हू न ॿाहिरि कुझु कनि था न असेंबली जे अंदरि कुझु कनि था। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ॿाहिरि बि रोडनि ते बि आहे ऐं इनशाला अॻे इजलास खां तव्हां असेंबली में बि हुनजो तव्हां शो ॾिसंदव। अच्छा, तव्हां ॻाल्हि कई आहे त निजी मेंबर्स बिल जेके आहिनि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खणी वञे पई नेशनल असेंबली में, हुनमें हिकिड़ो एहतसाब बिल आहे। उनखां सवाइ ॿिया कहिड़ी कानून साज़ी आहे? छा पई सोचे पाकिस्तान तहरीक एहतसाब बिल आहे ऐं जेका असीं हुते पेश कयूं पिया KPK में वधि वधि हफ़्ते 10 ॾींहंनि में हुते पेश थी वेंदो। उन खां पोइ साॻियो बिल असेंबली में अची वेंदो। उन खां अलावा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंट्रस्ट बिल आहे त जेकॾहिं माण्हुनि जो हिकिड़ो इंट्रस्ट आहे ऐं उन में गवर्नमेंट जेको माण्हू जेकॾहिं उहो ज़िम्मेवारी बि संभाले पियो ऐं उन जेको कारोबारी इंट्रस्ट बि आहे त उन जे बि उहो बिल अचे पियो। इन समेत कई बिल जेके आहिनि जल्द इंट्रोड्यूस थी वेंदा असेंबली में प्राइवेट मेंबर्स जे तौर ते। अच्छा, जेको तव्हां एहतसाब बिल जी ॻाल्हि पिया कयो, एहतसाब बिल त गुज़िरियल PP दौर में बि हिकिड़ो ठहियो हो, पर पोइ मुस्लिम लीग नून ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे विच में इतफ़ाक़ राय न थियो। इन करे 5 साल मुसलसल हुन ते ॻाल्हियूं हलंदियूं रहियूं, आख़िर ताईं पास न थी सघियो। तव्हां जेको आणणु चाहियो पिया, छा तव्हां उनमें पार्लियामेंट में मौजूदु जेके ॿियूं पार्टियूं आहिनि उन्हनि सां बि राब्तनि में आहियो? छो त अकेले सिर्फ़ु त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी एतिरी स्ट्रेंथ न आहे जो असेंबली मां पास कराए सघे को बि बिल, ऐं सेनेट में त न आहे तव्हांजी का बि नुमाइंदगी। त इहो सिर्फ़ु तव्हां मुतारिफ़ कराईंदो असेंबली में या तव्हांजी कोशिशि हूंदी त उहो पास बि थिए? न, बिल्कुलु असांजी कोशिशि हूंदी पास थिए, पर जेका तव्हां ॻाल्हि कई त पीपल्स पार्टी इंट्रोड्यूस कयो त नवाज़ लीग मुखालफ़त कई, नवाज़ लीग कंदी त पीपल्स पार्टी मुखालफ़त कंदी। असल इहो चकर इहो आहे त जेकॾहिं हिकु चोर ॿिए चोर खे बचाईंदो आहे, सही, जेकॾहिं हिकिड़ी पार्टी करप्शन कई आहे त हू ॿी पार्टी खे बचाईंदी आहे ऐं इहो ई तसलसल हलंदड़ आहे। असीं हिन तसलसल खे टोड़णु चाहियूं था ऐं एहतसाब हुजे, एहतसाब गवर्नमेंट जे मातहत न हुजे। जेकॾहिं जंहिं वटि पावर आहे, जंहिं ते इल्ज़ाम आहे चोरी जो, हू ई एहतसाब कहिड़ो कंदो? उहो उन खां मथां हुजणु घुरिजे, जेको हिकिड़ो इंडिपेंडेंट इदारो हुजणु घुरिजे जंहिंमें गवर्नमेंट जी का इंटरफेरेंस न हुजे ऐं हू कंहिंजो बि प्राइम मिनिस्टर खां के MNA खां के मिनिस्टर खां कंहिंजो बि एहतसाब करण जो इख्तियार रखंदो हुजे ऐं हुनजी हिकिड़ी क्रेडिबिलिटी हुजे। हींअर त क्रेडिबिलिटी था ॾिसो, हींअर ई हिकिड़ो त हिननि नैब जो चेयरमैन मुक़ररु कयो, उनखे सुप्रीम कोर्ट उन ते कार्रवाई जो हुकम ॾिनल आहे। अहिड़ो नैब जो चेयरमैन आणणु चाहिनि था जेको बि ॿिन्ही पार्टियुनि जेके माज़ी में पावर में रहियूं आहिनि हुन जेतिरी बि करप्शन कई आहे हुननि खे न छेड़ीनि। अॼु मूं यूसुफ रज़ा गिलानी साहब जो इंटरव्यू ॾिठो पिए। यूसुफ रज़ा गिलानी साहब चयो आहे त आऊं अदालत आॾो या नैब आॾो पेश न थींदुसि, मूंखे जेको कुझु हुयो त इश्तिस्ना हासिलु हुयो जेके मूं फ़ैसिला कया आहिनि ऐं हाणे इहो हुन डेयर कयो आहे त मूंखे केरु गिरफ़्तार करे ॾेखारे। इहा डेयरिंग एहतसाब जे जेको इदारो आहे करण लाइ नैब, उन में पावर न हुजण जे करे अहिड़े क़िस्म जी को बि पाकिस्तानी करे सघे थो त आऊं पेश न थींदुसि ऐं केरु मूंखे गिरफ़्तार करे ॾेखारे। ऐं इहो कोन थो चवंदो हुननि करप्शन कई या न कई, इहा ॻाल्हि ज़ेर बहस न आहे, पर इहा ॻाल्हि बि करणु त मूंखे केरु गिरफ़्तार करे ॾेखारे, अथॉरिटी चैलेंज करणु, माना मौजूदा नैब में इहो पावर न आहे, इहो अथॉरिटी हुनखे न आहे
त हू न उहा कंहिंखे तव्हांजी करे ॻाल्हि सही आहे। ऐं रुगो इहो पियो चवां त तव्हां रुगो पॉइंट स्कोरिंग लाइ नंबर ठाहिण लाइ बिल पेश करण पिया वञो, या तव्हां को संजीदगी सां इहा कोशिशि कयो पिया त इहो बिल पास बि थिए नेशनल असेंबली मां? जेका ॻाल्हि मूं पहिरीं बि कई त सेनेट में त तव्हांजा मेंबर ई कोन आहिनि, नेशनल असेंबली में तव्हां ॾे एतिरी स्ट्रेंथ ई कोन्हे जो अकेले सिर्फ़ु तव्हां पास करायो। त माज़ी में बि त नंबर गेम थींदी रही आहे, पॉइंट स्कोरिंग लाइ हिन क़िस्म जूं शयूं थींदियूं आहिनि। ॾिसो असीं इहो केपीके मां त पास थी वेंदो, हम्म, हिकिड़े जिते तव्हांजो इख़्तियार हूंदो उते तव्हां कंदव, जिते तव्हां इख़्तियार न हूंदो उते करण जी अमी कोशिशि कंदव। बिल्कुलु। हाणे असांजो इख़्तियार जेकॾहिं न हूंदो नेशनल असेंबली में, असीं सभिनी पार्टीज़ खे उन ते मुतफ़िक़ करण जी कोशिशि कंदासीं, छाकाणि उन में को बिल के पर्टिकुलर माण्हू लाइ त कोन आणिबो, सही। पाकिस्तान लाइ आणिबो न। त पाकिस्तान खां जेको मुहबत करे थो ऐं उन में जेको उन्हनि खे को एतिराज़ आहे उन बिल ते, त उहो क़ौमी असेंबली में बहस कंदो। पर ओवरऑल हिकिड़ो बिल अहिड़ो अचणु घुरिजे, ऐं जेकर तव्हां इख़्तियार न आहे त नेचुरली तव्हां कोशिशि करे सघो था। ऐं जेकॾहिं हुननि करप्शन नाहे कई कंहिं बि पार्टी, त उहे पार्टियूं जेके करप्ट पार्टियूं न आहिनि त उहे यकीनन उन बिल जो साथ ॾींदियूं। अच्छा, हाणे घणो करे जेके तजिए निगार आहिनि, कालम निगार आहिनि, उन्हनि जी राय इहा आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जेका इलेक्शन खां अॻु में उनजो ग्राफ वधंदो ई रहियो ॾींहुं ब ॾींहुं, पर हाणे लॻे ईअं थो या त हेठि पियो वञे या जिते हुयो उते बीह रहियो आहे। इन जे पुठियां छा सबब आहिनि? अच्छा, मूंखां इहा ॻाल्हि पहिरीं मूंखे दोस्त पुछी त मूं चयो त कहिड़ी पार्टी जो ग्राफ वधी रहियो आहे। सही। हमेशह जॾहिं इलेक्शन थींदी आहे त इहो पीक आवर्स हूंदा आहिनि, जीअं पीक आवर्स हूंदा आहिनि तव्हांजा प्राइम टाइम हूंदो आहे, त इहो पॉलिटिकल टाइम जो प्राइम टाइम्स हूंदा आहिनि। उन में माण्हू ॿाहिरि ईंदा आहिनि, जलसा बि थींदा आहिनि, माण्हू जेको आहे कैनवसिंग बि कंदा आहिनि, त हिकिड़ो अहिड़ो माहौल पैदा थींदो आहे जंहिंमें कुझु नज़र ईंदो आहे। हींअर त सिर्फ़ु 6 महीना पहिरीं जेका पार्टी सभ खां वॾी पार्टी थी उभरी आई आहे, उन खां वधीक का पार्टी कान्हे जेका हींअर जेतिरो उनजो ग्राफ हेठि वञी रहियो आहे। जेके सर्वेज अचनि पिया उन में पीटीआई हुकूमत सिर्फ़ु केपीके में करे पई न, त उन जो उन्हनि ग्राफ्स में पॉज़िटिव रिस्पॉन्स आयो आहे। हू सर्व बि कनि पिया ऐं उनखे पॉज़िटिव उनजो रिस्पॉन्स उन में मौजूदु आहे। तव्हां लाहौर जो ॾिसजो धरणो 22 तारीख़ ते इंशाल्लाह तव्हांखे नज़र ईंदो त ग्राफ छा आहे। उहो ग्राफ कतन इन खे किरणो न आहे, छाकाणि त हींअर पाकिस्तान जे जेके इश्यूज़ आहिनि, जेके की इश्यूज़ आहिनि, उन सिर्फ़ु हिकिड़ी पार्टी ॻाल्हाए रही आहे। हू गवर्नमेंट आहे, उन गवर्नमेंट जूं मजबूरियूं बि थी सघनि थियूं, वॉट एवर जेको तव्हां चओ, पर सवाइ तहरीक इंसाफ़ जे पाकिस्तान जे इश्यूज़ ते ॿी का पार्टी ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे। न महांगाई ते, न लॉ एंड ऑर्डर ते, न ड्रोन्स ते, न वॉर अगेंस्ट टेरर ते, न एपीसी जेके पाण फ़ैसिला कया, न उन्हनि ते कंहिं बि इशू ते का बि पार्टी ॻाल्हाइण न तयारु न आहे सवाइ तहरीक इंसाफ़ जे। ऐं तहरीक इंसाफ़ ई वाहिद पार्टी आहे हींअर मौजूदा वक़्त में जेके इन्हनि इशूज़ खे बहितर हैंडल करे सघी थिए, जेकॾहिं पावर में अची आहे। हाणे पावर में कोन्हनि, असां 6 महीननि में हिननि खे मखदूम शाह महमूद कुरैशी साहब कई दफ़ा ऑफर ॾिनी आहे त असीं तव्हांखे हर मामले में मदद करणु चाहियूं था, तव्हांजी अपोज़िशन नथा करणु चाहियूं, छाकाणि त पाकिस्तान जी अहिड़ी हालत न आहे जंहिंमें मुखालफ़त का बराए मुखालफ़त थिए। तव्हां क़दम खणो, असीं तव्हां सां गॾु आहियूं, पर ही अॻियां चुरनि त को क़दम खणिजे। सही। अच्छा, ड्रोन हमलनि जे हवाले सां जेको तव्हांजो एहतजाज हले पियो केपी में, उन हवाले सां हाणे तनक़ीद इहा बि आहे त हिकिड़े पासे अमेरिका खां तव्हां करोड़े डॉलर था वठो केपी खे हुकूमत हलाइण लाइ, ऐं ॿिए पासे अमेरिका जे ख़िलाफ़ ई तव्हां उहो एहतजाज पिया कयो। हीअ नेटो सप्लाई तव्हां बंदि कई आहे, तव्हां पहिरीं डॉलर वठणु त बंदि कयो। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी हुकूमत यूएसए खां, अमेरिका खां न को प्रोजेक्ट वरितो आहे, न को पैसा वरिता आहिनि। जेके प्रीवियस गवर्नमेंट जो स्कीम्स हलंदड़ हुयूं से यकीनन हली रहियूं हूंदियूं। केपी के गवर्नमेंट अञा ताईं अमेरिका खां $1 बि न आहे वरितो। न, यूएसएड जा जेके प्रोजेक्ट रोज़ पिया मुतारिफ़ थियनि, कॾहिं गाॾियूं पिया ॾियनि, कॾहिं कुझु पिया ॾियनि केपी के गवर्नमेंट खे, उहे पैसा उहे यूएसएड बि त अमेरिका जी आहे न। ॾिसो हाणे पाण ॿिनि शयुनि खे मिक्स न कयूं। नंबर 1 हिकिड़ो त इहो प्रीवियस गवर्नमेंट जा प्रोजेक्ट्स आहिनि जेके हलंदड़ आहिनि। मौजूदा केपी के गवर्नमेंट खे का बि प्रोजेक्ट न आहे, सही, को बि नओं प्रोजेक्ट न आहे। नंबर 1। नंबर 2, जेकॾहिं हू एड ॾियनि था, इन लाइ ज़रूरी कोन्हे त उन जे हर अमल खे तव्हां सपोर्ट करे छॾियो। हू एड ॾियनि था, पूरी दुनिया खे ॾियनि था, त 100 मुल्कनि खे ॾियनि था, त 100 मुल्कनि ते ड्रोन्स कंदा। पाकिस्तान खे त 52% जेके पाकिस्तान खे इमदाद मिले थी, उन जी 52% अमेरिका थो ॾे। बाक़ी 9 सालनि में
USA जो चवण आहे त असां पाकिस्तान खे $20 बिलियन जी एड ॾिनी आहे। सही। पाकिस्तान गवर्नमेंट जो चवण आहे त गुज़िरियल 9 सालनि में वॉर ऑन टेरर जे करे $100 अरब जो नुक़सान थियो आहे। जॾहिं जंग हुननि जी आहे, नुक़सान पाकिस्तान जो आहे, त पोइ ड्रोन्स जे ख़िलाफ़ घटि में घटि एहतजाज जो राइट, ऐं ड्रोन्स ते केरु मुतफ़िक़ न आहे। पीपल्स पार्टी चए थी ड्रोन्स बंदि थियण घुरिजनि, नवाज़ लीग चए थी ड्रोन्स बंदि थियण घुरिजनि, PTI चए थी ड्रोन्स बंदि थियण घुरिजनि, जमायत इस्लामी चए थी ड्रोन्स बंदि थियण घुरिजनि, सभु चवनि था ड्रोन्स बंदि थियण घुरिजनि। पर अमेरिका जे ख़िलाफ़ आवाज़ खणण हर पार्टी में डेर न आहे। वो PTI में आहे, इन करे वो आवाज़ खणे थी ड्रोन्स जे। न पर हाणे ॾिसो नेटो सप्लाई जेका पाकिस्तान जे थ्रू थिए पई, उन लाइ हिकिड़ो फेडरल गवर्नमेंट जो ऐं नेटो मुल्कनि विच में हिकिड़ो एग्रीमेंट थियल आहे। ज़ाहिर आहे उहो विफ़ाक़ कयो आहे ऐं विफ़ाक़ खे इख़्तियार आहे इन क़िस्म जो, त वफ़ाक़ी हुकूमत जो हिकिड़ो इख़्तियार आहे, उनखे तव्हां चैलेंज पिया कयो छा KPK हाणे सिधो टकराव में अची वई आहे विफ़ाक़ सां, रियासत सां? इते बि कंफ्यूजन आहे। KPK जी गवर्नमेंट कुझु न कयो आहे, KPK जी मिनिस्टर्स वज़ीरनि कुझु न कयो आहे, KPK जी पुलिस कुझु न कयो आहे। KPK जी पुलिस तहरीक इंसाफ़ जे कारकुननि ते FIR दाख़िल कयो आहिनि जिन नेटो सप्लाई रोकियो आहे। रोकियो आहे हुननि बाए को हथियार खणी हू कोन रोकण विया आहिनि, हू एहतजाज कनि था, जेको हुननि जो जमहूरी हक़ आहे। उन जे नतीजे में ट्रैफिक हर जगह ते जैम थिए थी, बंदि थिए थी, उहे रुकिया आहिनि। नेटो सप्लाई रुकी आहे ऐं उन एहतजाज जे करे हू मजबूर थियो आहे, नेटो मजबूर थियो आहे त हुननि पाणी हुतां खां सप्लाई सस्पेंड करे छॾी आहे। बिल्कुलु। ऐं उन खां पोइ चक हेगल हाणे इहो 2-3 ॾींहं पहिरीं आयो इस्लामाबाद, त हुन ॻाल्हि कई आहे त जेकॾहिं तव्हां असांखे नेटो सप्लाई हितां खां हलण न ॾींदव त असीं अमरीकी इमदाद बंदि करे छॾींदासीं। सही। हाणे हुननि बजाए ड्रोन्स ते ॻाल्हाइण जी धमकी ॾिनी आहे। ऐं उन खां पोइ गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खे ते लाज़िम आहे, छाकाणि त पार्लियामेंट जूं रेज़ोल्यूशन्स मौजूदु आहिनि, त हू उनखे बंदि कराइनि। ऐं जे नथा कराए सघनि त PTI घटि में घटि आम माण्हू जी जेका उमीदूं आहिनि, जेके विशिस आहिनि, उन्हनि जी तर्जुमानी करण जो त हुनजो बि राइट आहे, जेको तर्जुमानी करे रही। न पर तव्हां जे एहतजाज सां, तव्हां पाणी ॻाल्हि कई, तव्हां जे एहतजाज सां ड्रोन त बंदि थियनि कोन पिया। एहतजाज जे दौरान बि ड्रोन हमलो थी चुको आहे हिकिड़ो। उहे ड्रोन जारी आहिनि। पाकिस्तान जेको हिन वक़्तु हूअं ई माशी मुश्किलातुनि जो शिकार आहे, उन जी तव्हां पाण ॻाल्हि कई त अमेरिका इमदाद बंदि करण जी धमकी ॾिनी आहे, त इहो तव्हां मुल्क सां दोस्ती जो सबूत पिया ॾियो या दुश्मनी जो सबूत पिया ॾियो? त छा थींदो जेकॾहिं अमेरिका इमदाद बंदि कंदो? ॻाल्हि ॿुधो, पाकिस्तान जूं मुख़्तलिफ़ गवर्नमेंट्स इन्हनि इमदाद ते हिरी वियूं आहिनि, जंहिंजे नतीजे में छा कयो अथनि त जेके टैक्स बेस आहे हू ई वधाइण लाइ तयारु कोन्हनि, टैक्स माण्हुनि खां वठण लाइ ई तयारु कोन्हनि, जेके इंडस्ट्रियलिस्ट आहिनि टैक्स कोन था ॾियनि, जेके रियल एस्टेट ओनर्स आहिनि उहे टैक्स कोन था ॾियनि। हिननि वटि 30 लख नादरा वटि उहे माण्हू जो डेटा मौजूदु आहे जंहिंखां ही टैक्स कलेक्ट करे सघनि था। त जेकॾहिं इमदाद वठो था त ॾियणी बि त पए थी न वापसि। इमदाद छा आहे, लोन ॾियनि था, कर्ज़ो ॾियनि था, वापसि बि ॾियणो पए थो। न अमेरिकी त इमदाद आहे, IMF जा आहिनि, बैंक जा आहिनि, पर अमेरिका त पंहिंजी इमदाद बंदि करण जी धमकी ॾींदो आहे न। कर्ज़ बि ॾिए थो, इमदाद बि ॾिए थो, ऐं ॿियो ॾिए थो त पाकिस्तान आर्मी खे जेको ऑपरेशंस कनि था उन जी मद में हू पैसा ॾिए थो। बिल्कुलु। पर चवण जो मक़सदु इहो आहे त पाकिस्तान गवर्नमेंट पैसा वठण जे लाइ, ॾिसो ॻाल्हि ॿुधो, हिकिड़ो ड्रोन थिए थो, जेकॾहिं मुंहिंजो घर आहे, तव्हांजो घर आहे, हुन में केरु पथर बि उछले थो त पाण ॿार वञी विढ़ूं था, ही त बम उछलिया वञनि था। अच्छा, जवाब इहो हूंदो आहे त दहशतगर्दनि जे ख़िलाफ़, त पोइ दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ त पोइ पाकिस्तान जी हेॾी सारी जेका फ़ौज आहे हू छा करे रही आहे? पाकिस्तान जंहिं ते वॾो सी फ़ख्रु कयूं था त असीं न्यूक्लियर पावर आहियूं, त न्यूक्लियर पावर ई चंद 100 या 1000 जेके दहशतगर्द आहिनि उन्हनि खां मुक़ाबिलो कोन थी करे सघे। त हू मुक़ाबिलो कनि न, पंहिंजा जेके इंस्टीट्यूशन आहिनि, पंहिंजा जेके इदारा आहिनि, हू एक्ट कनि न। ॿाहिरियां अची इदारा एक्ट कनि, पोइ सुबुह जो पाकिस्तान हलाइण लाइ बि ॿाहिरियां अची माण्हू अची हलाइनि। पाकिस्तान जी फ़ौज हुनजे ख़िलाफ़ एक्ट करे, जेकॾहिं हुनखे करिणो आहे, ॿियनि खां कराइण सां इहो थिए थो तव्हांजे मुल्क जी हिकिड़ी सावरेंटी। तव्हां बि तारीख़ पढ़ी हूंदी, नंढे खंड ते जेके बि हमलियावर ॿाहिरां आया, सॼो नंढो खंड कब्ज़े में वरितो, जेको बि हाणे पाकिस्तान आहे, हिंदुस्तान आहे, ॿिया इलाइक़ा आहिनि जेके हाणे अलॻि आज़ाद ख़ुदि मुख़्तियारी हैसियतुनि में आहिनि, उन्हनि खे रुॻो मज़ाहिमत जो हिते ई ॾियणो पियो। वधि में वधि मज़ाहिमत उन्हनि सां हिते थी, इन्हनि इलाइक़नि में। इहे इलाइक़ा शुरू खां वठी मुश्किल रहिया आहिनि
ऐं पाकिस्तान फ़ौज बि पंहिंजी पूरी कोशिशि कई आहे, पर उन जे बावजूदि ऐं परॾेही उज़्बेक अचनि, ताजिक अचनि, ॿियनि मुल्कनि जा माण्हू अचनि हितां अची असांजे पंहिंजनि शहरनि ते हमला कनि, ऐं उहे जेकॾहिं मारजनि था त उहे तव्हांजा हीरो आहिनि, तव्हां हुन ते एहतिजाज पिया करियो, मुल्क खे नुक़सानु पिया रसायो। इहो त मुंहिंजे लाइ ख़बर आहे त पाकिस्तानी फ़ौज बि कोशिशि कई ऐं पर हुननि खे पर ऑपरेशन थियो, तव्हांखे सवाद ऑपरेशन तव्हांजे साम्हूं आहे, ॾखिण वज़ीरिस्तान ऑपरेशन तव्हांजे साम्हूं आहे। ऑपरेशन त 100 सवाल त मौजूदु आहिनि। अॼु ॾींहुं ताईं इहा जेको लास्ट टाइम हकीमुल्लाह महसूद ते हमिलो थियो, अॼु ॾींहुं ताईं हकीमुल्लाह महसूद जे लाइ पाकिस्तान तहरीक इंसाफ़ कंहिं बि उन जे मरण जी मज़मत नाहे कई। ड्रोन ते इन लाइ मज़मत कई छाकाणि जो ॾिसो गवर्नमेंट चौधरी निसार तव्हांजे रूबरू क़ौमी असेंबली में बयानु ॾिनो त इहो हमिलो हकीमुल्लाह महसूद ते नाहे थियो, इहो हमिलो जेको असां अमन लाइ कोशिशि कई पिया उन अमन वारी कोशिशि ते थियो आहे। त छा अमेरिका पाकिस्तान में जेकॾहिं अमन बहाल थिए, हीअ त जेको हिते ई रहिया पिया, पाकिस्तान त 1947 में ठहियो, हीअ त मसइलो हींअर पैदा थियो आहे न जॾहिं खां 9/11 थियो ऐं उन खां पोइ जेको इहो अमेरिका जेको जंग शुरू कई अफगानिस्तान सां, तॾहिं असां ते इहो थियो। हू छा कंदा छा न कंदा, ट्राइबल एरियाज़ में रहंदा, पर पाकिस्तान त सेफ हो, सिंध त सेफ हो, पंजाब त सेफ हो, पर इन जंग खां बाद में ही इहो सभु कुझु थियो न, त हीउ सभु कुझु हेॾा ट्रिकल डाउन करे आयो उनजो इफेक्ट, ऐं पाकिस्तान जो आम माण्हू मुतासिर थियण लॻो आहे। पाकिस्तान जी इहा हालत आहे त KPK जी सपोज 70% इंडस्ट्री बंदि पयल आहे। मतिलबु तहरीक इंसाफ़ जंहिंमें तव्हां आहियो, रोशन खान माण्हू आहियो, उहे चाहिनि था त जेको तालिबान राज हो 9/11 खां अॻु में अफ़गानिस्तान में उहो हुजे, वरी बुरका हुजनि, वरी इहे पाकिस्तान में बि इहो निज़ाम लागू थिए। न मूं इहा ॻाल्हि बिल्कुलु कोन कई, न पाकिस्तान में लागू थींदो। जेतिरो तव्हां हुननि जी हिमायत में तव्हांजी पार्टी ॻाल्हाए थी, कंहिंजी हिमायत में ॻाल्हायो, तालिबान जी हिमायत में छा चयो, तालिबान जी हिमायत में छा चयो? सभु इहे तव्हांजी पॉलिसियूं सिधे या अणसिधे तरीक़े सां उन्हनि खे सपोर्ट थियूं कनि न। तव्हां चयो तालिबान जी हिमायत में ॻाल्हायो, छा चयो? हिकिड़ो जुमिलो ॿुधायो। इमरान खान चयो नेटो सप्लाई जी बंदिश मां फ़ाइदो कंहिंखे आहे, मूंखे इहो ॿुधायो। इहे जेके हिते लिका वेठा आहिनि, इहे जिन हिते जन्नत ठाहे छॾी आहे पंहिंजी वज़ीरिस्तान में, ज़ाहिर आहे उन्हनि खे बचाइण लाइ तव्हां नेटो सप्लाई रोकी आहे न, त ड्रोन उन्हनि खे न मारीनि। हिन जो फ़ाइदो छा आम शहरी खे फ़ाइदो थींदो? इहो लाइल्मी आहे, इहो मिसकंसेप्शन आहे। ड्रोन इहो एहतिजाज आहे ड्रोन जे अगेंस्ट में। जेकॾहिं ड्रोन तव्हां ते मूं ते हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, पाण सिंधी माण्हू आहियूं, पाण जिन महिल धाड़ियुनि खे ॻोल्हण लाइ पुलिस जी घर साड़ी ईंदी आहे त पाण एहतिजाज कंदा आहियूं। बिल्कुलु। त धाड़ियल खे मारियो। गवर्नमेंट जी फिगर्स छा आहिनि? जिते 43-45 दहशतगर्द हुआ, उते हुननि हाईकोर्ट में स्टेटमेंट ॾिनी त 1500 आम शहरी ॿार ऐं औरतूं मारिजी वियो। तव्हां सेनेट में जेको बयानु ॾिठो हाणे चौधरी निसार जो, जंहिं ते एहतिजाज थियो, पीपुल्स पार्टी मुसलसल सॼी अपोज़िशन ॿाहिरि अची पार्लियामेंट खां इजलास पे कया, उन में त हुकूमत चए थी त आम शहरीनि जो अंग न हुअण जे बराबरि आहे। ॾिसो गवर्नमेंट हाईकोर्ट में छा बयानु ॾिनो? न असेंबली पिशावर हाईकोर्ट में हिकिड़ी स्टेटमेंट ॾिनी, गवर्नमेंट जे नुमाइंदे ॾिनी ऐं उनजी ॻाल्हि थो करियां। हिते जेकॾहिं हुन बयानु ॾिनो त उन ते पूरी पाकिस्तान पीपुल्स पार्टी ऐं उनजे इत्तेहादियुनि एहतिजाज कयो, छाकाणि त बयानु ग़लति हो। सही न, जेके बि माण्हू हिन में अॼु ताईं ड्रोन हमलनि में मारिया विया आहिनि, जेके वॾा फिगर तव्हांजे साम्हूं आहिनि, उनमें उज़्बेक बि आहिनि, ताजिक बि आहिनि, तहरीक तालिबान पाकिस्तान जा बि आहिनि, अफ़गानिस्तान जा बि आहिनि। हींअर बि ताज़ो जेको हमिलो थियो हुन में बि अफ़गान तालिबान जा 8 माण्हू मारिजी विया। त इहे माण्हू तव्हां सम्झो था त इहे असांजे मुल्क लाइ नुक़सानकार। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, जेको आख़िरी हमिलो थियो हंगू में, हुननि केरु मारिजी वियो? न, तव्हां जे हिन जेको नेटो सप्लाई रोकण वारी जेका मुहिम शुरू कई आहे, उन दौरान त 3 अफ़गान तालिबान मारिया अथनि न। हंगू वारो त हुनखां अॻु जो आहे। न आख़िरी हमिलो हंगू में थियो, जेको सेटल्ड एरिया आहे। ॾिसो पहिरीं हुननि ट्राइबल एरियाज़ में कयो पिया। ॾिसो जेकॾहिं कराची में दहशतगर्द आहिनि, कराची में बि त दहशतगर्द आहिनि न, पाण चवंदा आहियूं त कराची में दहशतगर्द आहिनि, त जेकॾहिं सुभाणे कराची ते ड्रोन्स थियण शुरू कनि, पाण जस्टिफाई त नथा करे सघूं न। जेकॾहिं मूं सां ॻाल्हि कई पिया सेठ गंजाम अगवा थियो आहे, उहो उमरकोट ज़िले मां अगवा थियो आहे, किथे हूंदो कैंप ज़िले में, जेके ज़िले में हुनखे रखियो वेठा हूंदा, त छा हूंदो ड्रोन्स थियण घुरिजनि? न, पुलिस उन्हनि खे गिरफ़्तार करे, पुलिस उनखे बाज़ियाब कराए, पाकिस्तान सिंध गवर्नमेंट उन में इंटरेस्ट वठे, या इवन इहो बि
नथो इजाज़त ॾेई सघिजे त पंजाब पुलिस अची ऑपरेशन करे या बलूचिस्तान जी पुलिस जी लोकल करे। इंटरनेशनल टेररिस्ट में को फर्क ही कोन्हे। लोकल टेररिस्ट हुजे या इंटरनेशनल हुजे, कराची में रहंदो हुजे या फाटा में रहंदो हुजे, उन जे ख़िलाफ़ जेकॾहिं कमु करणो आहे यूएन त जी रेजोल्यूशन पाकिस्तान छा आहे इन ते जेको 9/11 खां पोइ यूएन जी रेजोल्यूशन अमेरिका खे इहा इजाज़त ॾे थो न त उहो जिते बि इन क़िस्म जा दहशतगर्द आहिनि उन जे ख़िलाफ़ कार्रवाई करे सघे थी। चओ पाकिस्तान में यमन में जिते वेठा आहिनि जिते उन्हनि अफगान जा हींअर अफगानिस्तान में हमलो कयो, ड्रोन हमलो थियो हींअर 10-15 ॾींहं पहिरीं जी ॻाल्हि आहे, हुननि कारज़ई खां माफ़ी वरिती। सही छो वरिती? छा पाकिस्तान अफगानिस्तान खां मोबाइल आहे? न हाणे ॾिसो, कारज़ई खां माफ़ी वरिती तव्हांखे ख़बर आहे? न उते आम शहरी जिते मारिजी विया उते उन जी माफ़ी वरिती आहे। त हिते आम शहरी को बि कोन हुआ। अॼु ताईं ऑथेंटिक तव्हां ॿुधायो का इंफॉर्मेशन आई आहे जेकर गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान पेशावर हाई कोर्ट में अफगान गवर्नमेंट पाण अचे थी एहतजाज करे थी फिगर्स ॾे थी त बाबा ही असांजा माण्हू आम शहरी तव्हां मारिया आहिनि, ज़ाहिर आहे उन ते अमेरिकन गवर्नमेंट बि आई, उन अची मदद कई। पाकिस्तान गवर्नमेंट जो हिकिड़ो तव्हां ॿुधायो जॾहिं उन्हनि बाज़ाब्ता अहिड़ो को एहतजाज रिकॉर्ड करायो हुजे, अहिड़ा फिगर्स न हुजनि, नाला न हुजनि। हा इहा ॻाल्हि हाणे तव्हां ॻाल्हि कई न पाकिस्तान गवर्नमेंट असांजो एहतजाज आहे बेसिकली पाकिस्तान गवर्नमेंट जे ख़िलाफ़। अमेरिका खां इमरान खान लास्ट टाइम बयानु ॾिनो, अॼु मुंहिंजो इहो स्टेटमेंट आहे त असीं अमेरिका खां जंग नथा चाहियूं, असीं अमेरिका जी पॉलिसी जे हिन पॉलिसी जे अगेंस्ट आहियूं, ड्रोन पॉलिसी जे अगेंस्ट आहियूं। ही जेका लास्ट एपीसी थी हुई उन में सभिनी पार्टियुनि गॾिजी मैंडेट ॾिनो मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ साहब खे त तव्हां हिननि सां ॻाल्हियूं करियो, तालिबान सां ॻाल्हियूं करियो। न कनि त लास्ट टाइम मखदूम शाह महमूद कुरैशी असांजो डिप्टी पार्लियामेंट्री लीडर आहे, उन तकरीर कंदे चयो त जेकॾहिं तव्हां ॻाल्हियूं नथा करणु चाहियो तव्हां वटि को ॿियो को ऑप्शन आहे त अचो एपीसी करे, उन ते एपीसी करे ॻाल्हाए वठो। चलो टाइम थियो अॻिते ब्रेक जो। नाज़रीन हलूं था ब्रेक ते, ब्रेक खां वापसि अची चाहींदुसि असां इहा ॼाणण जी कोशिशि कयूं त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सिंध में जेका पंहिंजी तंज़ीम साधी आहे उन हवाले सां छा पई करणु वञे। अॻु में ई असां पंहिंजे हिन प्रोग्राम में ज़िक्र कयो त सिंध में अञा ताईं उहा तंज़ीम साधी असांखे नज़र नथी अचे। हाणे मथां लोकल गवर्नमेंट जूं चूंडूं बि थियण वारियूं आहिनि त उन हवाले सां हिकमत अमली छा आहे तहरीक इंसाफ़ जी, उन ते ॼाणण जी कोशिशि कंदासीं। असां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। लाल तव्हां चओ तो हिकिड़ो त वैक्यूम आहे सिंध में ऐं ॿियो इहो आहे त मुक़ाबिलो कोन्हे, हिकु तरफ़ी इलेक्शन थिए थी हमेशह। तहरीक इंसाफ़ चलो इलेक्शन्स वक़्तु पंहिंजी पार्टी चूंडूं बि करायूं, उन खां पोइ 6 महीननि जो अरसो गुज़रियो आहे, तव्हांजे साम्हूं सिंध जूं रिज़ल्ट्स हूंदियूं। तव्हांजी पार्टी छा सिंध में तंज़ीम सादी करणु वञे पई, को उनजो ध्यानु आहे सिंध ते कुझु करणु चाहे थी? बिल्कुलु, ॾिसो पार्टी जी तंज़ीम ऑलरेडी मौजूदु आहे, उहो पंहिंजे जेके बि रिसोर्सिस आहिनि हुनजे थ्रू उहो कमु करे रही आहे। ऐं जीअं त मूं तव्हांखे ॿुधायो त असां वटि सिर्फ़ु हिकिड़ो KPK गवर्नमेंट आहे ऐं KPK एॾो वार रेवेज्ड जंहिंखे पाण चऊं एरिया आहे त हुनखे टाइम छाकाणि गवर्नमेंट आहे हुते तमामु घणो डिमांडिंग आहे, उन करे ऐं इनिशियल डेज़ हुआ, इन करे घणो टाइम हुते लॻो आहे। ईंदड़ चंद ॾींहंनि में तव्हां ॾिसंदव त इमरान खान सिंध बि ईंदो ऐं सिंध जो दौरो बि कंदो ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि सां ऐं पार्टी सां मुलाक़ातूं बि कंदो, सिंध जे मुख़्तलिफ़ पार्टी सां कंहिं सां मुलाक़ात बि करे सघे थो। ऐं प्लस में जिते जिते अञा इहा ख़ाल मौजूदु आहे पार्टी ऑर्गेनाइज़ेशन जो त उनखे बहितर कंदो। लोकल गवर्नमेंट जे हवाले सां छा तयारी आहे तहरीक इंसाफ़ जी? छा सॼी सिंध मां तव्हां पंहिंजा उमेदवार बीहारणु वञो पिया या कुझु मख़सूस इलाइक़नि मां चूंड विढ़ंदो? ऐं उन खां सवाइ ज़ाहिर हाणे 18 जनवरी जी तारीख़ आहे, इलेक्शन कमीशन फाइनल करे छॾी आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी गवर्नमेंट चाहियो पिए त मार्च में इलेक्शन थियनि, त तव्हां सम्झो था एतिरे मुख़्तसिर अरसे में तयारियूं थी वेंदियूं इलेक्शन जूं ऐं उहे इलेक्शनूं साफ़ ऐं शफ़ाफ़ हूंदियूं? छो त पीपल्स पार्टी जा पंहिंजा अॻवान चवंदा रहिया आहिनि त जेकॾहिं एतिरो जल्दी इलेक्शन्स कराई वयूं त उन्हनि जी शफ़ाफ़ियत ते आङुरियूं खिजंदियूं। ॾिसो अॼु आउं असेंबली में मौजूदु हुयुसि त मैडम फहमीदा मिर्ज़ा पाकिस्तान पीपल्स पार्टी सां तालुक़ु आहे, हुन मुतालबो कयो आहे त इलेक्शन हीअं न थियणु घुरिजनि। सही, न माण्हू चाहिनि था न गवर्नमेंट तयारु आहे, सिंध गवर्नमेंट तयारु हुन लाइ कोन्हे। हिकिड़ो फेज़ इहो आहे। सही, मैडम हिते इहो बयानु ॾिए थी त अॼु वरी वापसि अची TV ते ॾिठो त सिंध गवर्नमेंट 18 जनवरी ते इलेक्शन कराइण जी हामी भरे छॾी आहे। पर आउं चवां थो जेको सेटअप इहे आणणु चाहिनि पिया, जेको तरीक़ेकार हिननि वज़ा कयो आहे उन में 18 जनवरी जो कराइनि या 23 मार्च जो कराइनि,
उन खां को बि फ़र्क़ु न पवंदो। सही हुननि ही जेको एक्ट आंदो आहे, उन खां पोइ लास्ट टाइम जेके इलेक्शंस जनरल इलेक्शंस थियूं उहे जजनि करायूं, DROs जज हुआ, उन्हनि जी बि शफ़ाफ़ियत जेका आहे क़ाइमु न रही सघी। हाणे त रुगो मुंशी लॻल आहिनि सॼी सिंध में, मुख़्तलिफ़ ज़िलनि में, सॼी सिंध जो त कोन थो चई सघां, मुख़्तलिफ़ ज़िलनि में DCs मुंशी लॻल आहिनि, SPs मुंशी लॻल आहिनि, जेके वज़ीरनि खे MPs खे पेरे पे माण्हुनि में मिलनि था। त उन्हनि खां कहिड़ी एक्सपेक्टेशन कबी त हू कहिड़ी इलेक्शन कराईंदा? ही मुख़्तियारकार इलेक्शन कराईंदा, ही डिप्टी कमिश्नर्स इलेक्शन कराईंदा, ही SPs जेका इलेक्शन कराईंदा? ऐं उन इलेक्शन्स खां पहिरीं ऐं तव्हांखे ॿुधायां पियो, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जेका लास्ट डेट अॻे दफ़े जेको शेड्यूल हुयो उन ते फॉर्म भरिया हा जे उम्मीदवारनि, हुननि सभिनी उम्मीदवारनि जे पोयां पुलिस लॻल आहे। न सिर्फ़ु पुलिस लॻल आहे, पुलिस वञे थी उन्हनि खे गिरफ़्तार करे FIR ई पोइ उन ते दाख़िल कई वञे थी। इंसानी हक़नि जी सिंध में तमामु घणी लताड़ थी रही आहे। ऐं इहा ॻाल्हि छाकाणि सिंध में पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, हिते अपोज़िशन लीडर पाकिस्तान ख़ुर्शीद साहब तमामु बहितरीनु माण्हू आहे, पर मां उनजी पार्टी जे हवाले सां ॻाल्हि थो कयां, उहा आहे सिंध में जेका हक़नि जी लताड़ थी रही आहे। मूं तव्हांखे सेठ घनश्याम जो ॿुधायो, उन खां पहिरीं तव्हांखे ॿुधायां थो ककू कोलण, जंहिंखे रेप कयो वियो, गैंग रेप थियो, हुन वेचारी सिर्फ़ु हिकिड़ी FIR दाख़िल कराई, उन खां पोइ हुनखे मर्डर करे छॾियो। बिल्कुलु ईअं सीता कोलण सामारे मां 1 साल अॻवा करे हुन सां ज़्यादती कई वई, हाणे वापसि आई, जी वापसि रिकवर थी आहे, हाई कोर्ट जे हुकम ते FIR थी आहे, पर उनजा जवाबदार गिरफ़्तार कोन था थियनि। ऐं इहो हर ज़िले जी पोज़ीशन आहे। ऐं सिंध में मौजूदा वक़्त में वॾेरा पिया कराइनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट मौजूदु आहे, हुननि जी ज़िम्मेवारी आहे त हू इन खे रोकीनि, पर हुननि जो इन्हनि शयुनि में को बि इंट्रस्ट कोन्हे। ऐं लोकल गवर्नमेंट में हाणे त जेका एक्ट, लोकल गवर्नमेंट एक्ट जेको आयो आहे, उन में जेको आइनी हक़ आहे हिकिड़े माण्हू जो त को बि इंडिविजुअल इलेक्शन लड़े सघे, उहो बि खसियो वियो आहे। हाणे तव्हां पैनल जी सूरत में इलेक्शन लड़ंदव। हाणे जेकॾहिं को हुते सोशल वर्कर आहे, जेको सोशल वर्कर्स कंजी माण्हू बिहेव कंदा आहिनि, कहिड़ी पार्टी खणंदी, कहिड़ी पार्टी हुनखे खणंदी, त तव्हां जेको आहे चवंदा तव्हां आज़ाद पैनल खणी अचो। हाणे ज़रूरी आहे आज़ाद पैनल खणी अचे, हुनखे हक़ हुजणु घुरिजे हा त हू पंहिंजी आज़ाद हैसियत में हू इलेक्शन लड़ी सघे हा। त हू इलेक्शन त इहो तमाशो लॻंदो 18 जनवरी ते जेकॾहिं थियनि थियूं, इलेक्शन जे नाले में का शइ कोन हूंदी, पर इन सभिनी तमाशनि जे बावजूदि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ उमरकोट खां वठी कराची ताईं भरपूर इलेक्शंस में हिसो वठंदी, पंहिंजा उम्मीदवार बीहारींदी ऐं इन तमाशे खे रोकण जी मुकमल कोशिशि कंदी। चलो वॾी महिरबानी लाल तव्हांजी, तव्हां जॉइन कयो। नाज़रीन, असां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे हवाले सां मुख़्तसिर ॻाल्हि ॿोल कई आहे, जो कि हिन प्रोग्राम में ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध में जेका ख़ाल पैदा थियो गुज़िरियल लोकल गवर्नमेंट वारे बिल खां पोइ, ऐं उहो ख़ाल पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल ऐं क़ौम परस्तुरीन गॾिजी भरण जी कोशिशि कई, पर आम चूंडुनि जा नतीजा बिल्कुलु मुख़्तलिफ़ आया ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी 2008 खां वधीक अक्सरियत सां कामयाबी माणी सिंध मां। ज़रूरी इहो आहे त हुते का मुतबादिल क़ुवत अचे त जीअं सिंध जे माण्हुनि जा जेके मसइला आहिनि उहे हल थी सघनि, ऐं उन लाइ पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हिकिड़ो किरदारु ज़रूरु अदा करे सघे थी। ईंदड़ प्रोग्राम ताईं तारा ॾींदो इजाज़त। अला वही।